अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु आऊं हिन महफ़िल में अव्हां खे हिकिड़ी इंतिहाई प्यारी प्यारी शइ ॿुधायां थो। ही प्यारा नुक़्ता आहिनि जेके अव्हां जी ख़िदमत में पेश कजनि था, जिन खे तव्हां ॿुधी ईमान वारा पंहिंजो ईमान ताज़ो करियो। मुंहिंजा साईं अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद फ़ुरक़ान हमीद में फ़रमायो आहे त वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, याने ए सुहिणा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेसि ताईं तूं हिननि दुनिया वारनि में मौजूदु हूंदे तेसीं ताईं मां उन्हनि खे अज़ाब न कंदुसि, याने फ़ना न कंदुसि। इन जो ॿियो इहो मतिलबु आहे त याने क़यामत न कंदुसि। उन मां बुज़ुर्गनि आलिमनि हेठियां मक़सदु कढिया आहिनि। पहिरियों त जेसीं ताईं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िकिर ऐं मथनि सलातो सलाम हलंदो रहंदो तेसीं ताईं ॼण के महबूब पाक पाण मौजूदु आहिनि, सो क़यामत न ईंदी। ॿियो, जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुज़ा याने आल पाक सैयद सगोरा आहिनि दुनिया में मौजूदु आहिनि तेसीं ताईं क़यामत न ईंदी। ॿिया नंबर टियों, तेसीं ताईं महबूब पाक जेसीं ताईं महबूब पाक जी आल पाक ऐं महबूब पाक सां मनसूब हर शइ इज़त ऐं उन्हनि जो अदब करण वारा अल्लाह ताला जा सचा बाना मौजूदु हूंदा तेसीं ताईं क़यामत न ईंदी। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान मुबारक आहे त क़यामत अचण खां अॻु मुंहिंजा आल हाशमी ऐं कुरैशी ऐं उन्हनि सां मुहबत करण वारा सभु वफ़ात करे वेंदा, छो त क़यामत शरीफ़नि खे फ़ना करण लाइ न बल्कि शरीरनि याने फ़सादियुनि खे तबाह करण लाइ ईंदी, जॾहिं को बि शरीफ़ न बचंदो। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हो खां मरवी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खां ॿुधमि, फ़रमायाऊं थे त अव्हां मुंहिंजे अहल बैत खे जसद याने जिस्म मां मथे जी जाइ बनाइजो ऐं मथे मां ॿिनि अखियुनि जी जाइ कजो ऐं मथो ॿिनि अखियुनि खां सवाइ न सुहंदो। याने जहिड़ी तरह मथो सॼे जिस्म लाइ हयाती जो सबबु आहे, मथो वढियो त हयाती ख़तमु, तहिड़ी तरह ॿिया माण्हू जिस्म आहिनि ऐं अहल बैत उन लाइ मथो आहिनि। सो जेतिरी हिफ़ाज़त ऐं इज़त मथे जी करियो था, उन वांगुरु अहल बैत जी इज़त ऐं हिफ़ाज़त कजो। ऐं जहिड़ी रीति अखियूं मथे जी सूंहुं आहिनि, जे अखियूं वयूं त मथे जी सूंहुं हली वई, ईअं ई सैयदनि सगोरनि जी इज़त ऐं ख़्यालु अखियुनि जेतिरो कजो। जेकॾहिं सैयद सगोरा विया त ॼण अव्हां जी इज़त वई ऐं अव्हां गुमराह थी वेंदा। उन करे चयो वियो आहे त अहल बैत किराम जो वजूद ज़मीन लाइ अमन अमान जो सबबु आहे। त मुंहिंजा साईं उन जे लाइ ही सॼी ॻाल्हि तव्हां ॿुधी, उन मुतालिक़ अर्ज़ु इहो आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके आल पाक आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां असांखे अदब ऐं एतिराम खां सवाइ ॿियो को बि लफ़्ज़ ज़बान ते आणणु न घुरिजे। हाणे फ़क़ति ॻाल्हि इहा आहे त उनखां पोइ ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी ॿी हदीस मुबारक बि आहे, उन जा लफ़्ज़ मुबारक आहिनि।
त असालिहून लिल्लाह वतालिहून ली, याने मुंहिंजे आल पाक मां जेके सालिह हुजनि उन्हनि जी इज़त अलाह अलॻि कजो, ऐं जेके ग़ैर सालिह हुजनि उन्हनि जी इज़त मुंहिंजे करे कजो। त बाबा हाणे ज़बान मां को लफ़्ज़ पुछण जी ज़रूरत न आहे, छो उन जे लाइ तव्हां असांखे जेकॾहिं महबूबनि करीमनि सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुबारक सां मुहबत आहे त तव्हां यकीन ॼाणियो त महबूब जी रज़ा हासिल करण लाइ तव्हांखे मुंहिंजे महबूब जी आल पाक अतहार जी बि इज़त करणु लाज़मी आहे, पोइ उहे जहिड़ा बि हुजनि, ज़माने जे हिसाब सां जीअं बि हुजनि। ताबेदारी तव्हां उन्हनि जी कजो जेके महबूब जे हक़ीक़ी दीन ते हुजनि ऐं हक़ीक़ी पैरवी ते हुजनि, ऐं जेकॾहिं महबूब जी पैरवी ते न आहिनि त पोइ तव्हां उनजी ताबेदारी न कयो, लेकिन इज़त करणु ज़रूरी आहे। अल्लाह ताला अल्लाह ताला तव्हां असांखे सैयदनि सगोरनि आल अतहार मुंहिंजे महबूब जे आल मुबारक ऐं उन सां गॾु असहाब सगोरनि ऐं उन सां गॾु जेके बि मुंहिंजे महबूब जा आशिक़ वली कामिल दरवेश आहिनि उन्हनि जी इज़त ऐं तौक़ीर ऐं अदब करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आख़िर में अर्ज़ त मुंहिंजो ही चैनल अवां दोस्त सब्सक्राइब करियो ऐं उन बिल आइकन ते तव्हां उन खे दॿायो ऐं मुंहिंजे हिन चैनल ते तव्हां पंहिंजी राय ॾियो, मूंखे मशवरा ॾियो ऐं उन सां गॾु पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, जीअं वधि खां वधि ही सुहिणियूं ॻाल्हियूं सभई दोस्त ॿुधी उन मां फ़ाइदो हासिलु कनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।